अल कय्यिसु मन दाना नफ्सहू, अक़लमंद शख्स उहो आहे जेको पंहिंजे नफ़्स खे लगाम विझे, पंहिंजे नफ़्स खे कंट्रोल करे, पंहिंजे नफ़्स खे गुनाहनि खां बचाए, पंहिंजे नफ़्स खे अल्लाह जी रज़ा में इस्तेमाल करे। व अमिल लिमा बादल मौत, ऐं उहे कम करे जेके मौत खां बाद में कम अचनि, उहे आमाल करे जेके आख़िरत में कम अचनि, जंहिं आमाल सां जहन्नुम खां महफूज़ थी वञे, जन्नत जो हक़दार बणिजी वञे, उहो अक़लमंद शख़्स आहे। असां दुनिया में अक़लमंद कंहिंखे चऊं था? जेको पैसा कमाइण जो माहिर आहे, जेको दुनिया जमा करण जो माहिर आहे, जेको ॿियनि खे बेवकूफ़ करणु ॼाणे थो, असां हुनखे चऊं था इहो अक़लमंद आहे, होशियार आहे। लेकिन अल्लाह वटि चालाक उहो शख़्स आहे जेको पंहिंजे नफ़्स खे कंट्रोल करे उनखे अल्लाह जी रज़ामंदी में इस्तेमाल थो करे। वल आजिज़ु मन अतबअ नफ्सहू हवाहा, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेवकूफ़ शख़्स उहो आहे जेको पंहिंजे नफ़्स जो पुजारी आहे, जेको पंहिंजे नफ़्स जो ग़ुलाम आहे, जेको पंहिंजे ख़्वाहिशात जो असीर आहे, उहो शख़्स दुनिया में बेवकूफ़ आहे। असांजे सोच जे मुताबिक़ बेवकूफ़ केरु आहे? जंहिंखे पैसा कमाइण नथा अचनि, जंहिंखे दुनिया जमा करणु नथी अचे, उहो बेवकूफ़ आहे। लेकिन अल्लाह जी नज़र में, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र में बेवकूफ़ शख़्स उहो आहे जेको पंहिंजे नफ़्स जो ग़ुलाम आहे। ऐं अॻिते नबी साईं फरमायो व तमन्ना अलल्लाह, ऐं अल्लाह ते उम्मीद रखे थो त आपे अल्लाह बख़्शेसी। इहो तव्हां जुमिलो ॿुधो आहे न, अल्लाह बड़ा गफ़ूर रहीम है, अल्लाह बख़्शेसी। सॼी ज़िंदगी असांजी गुनाहनि में मुब्तला हुजे ऐं असां चऊं त अल्लाह पाणे बख़्शींदो। हर हिक जे लाइ अल्लाह गफ़ूर रहीम न आहे। अल्लाह गफ़ूर रहीम उन जे लाइ आहे जेको बानो अल्लाह जी बख़्शिश जो तलबगार हुजे। ज़िंदगी फ़िरौन वारी आहे, मौत असांखे मूसा वारी खपे। हिकिड़ी हदीस पाक में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं कंहिं मोमिन बानी जी अखि में ख़ौफ़े ख़ुदा जे करे, अल्लाह जे भउ जे करे हिकिड़ो ॻोढ़ो आयो, ॻोढ़ो बि मामूली आयो, मख जे मथे जे बराबरि मामूली ॻोढ़ो उन जे अखि में आयो, ऐं उहो ॻोढ़ो उन मोमिन बाने जे चेहरे ते वही आयो त अल्लाह साईं इन चेहरे जे मथां जहन्नुम खे हराम करे छॾियो।